अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध अजरक न्यूज़ ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। तव्हांखे मधीज मां ख़बर मधीज में मुक़ामी सतह जो वधीक कोरोना केस जी तस्दीक। कोरोना मुतासिर जो आंगुर 5 थी वियो। 3 बातिन जा सैंपल वरिता विया। UPL शिकारपुर जे मैनेजर मदद जी वासी आसिफ अली भुट्टो जी कोरोना टेस्ट पॉजिटिव अची वई ऐं UPL मदद जे मुलाज़िम ख़ालिद सुमरो जी कोरोना टेस्ट पॉजिटिव अचण बाद खेसि घर में आइसोलेट कयो वियो। ॿिए तरफ़ डॉक्टर फरीद सुमरो ऐं चनार गोल्डशाह जी अॻवानी में डॉक्टरनि जी टीम कोरोना मुतासिर मैनेजर आसिफ अली भुट्टो जे घर भातिनि जी कोरोना टेस्ट करण बाद डॉक्टरनि जी टीम कोट पहोड़ भुट्टा पहुची वई। नौजवाननि जे घर भातिनि जा सैंपल वरिता विया ऐं हकड़ा मोहल्ला वासी मुक़ामी सदा लाइ हकड़ो ऐं संदसि जी घरवारी जी कोरोना टेस्ट लाइ पिणु टीम हकड़ा मोहल्ला पहुची वई आहे। ॿिए तरफ़ डॉक्टर फरीद सुमरो ॿुधायो त UPL शिकारपुर जे मैनेजर जी रिपोर्ट पॉजिटिव आई आहे। अॼु संदसि घर भातिनि खे आइसोलेट करण ऐं कोरोना टेस्ट लाइ आया आहियूं, जिन जी टेस्ट वरिती आहे ऐं मदरसी जे हकड़ा मोहल्ला सदा लाइ हकड़ो ऐं संदसि घरवारी जी बि टेस्ट वरिती आहे, जिन जी रिपोर्ट अचण बाद ॿुधायो वेंदो। होॾां हिकु हफ़्तो गुज़रण बावजूदि UPL बैंक न खुली सघी। पहिरियां मदजी जे ॻोठ समाज झूणे जो वासी 2 ॼणनि ऐं ॻोठ ॻाए जा वासी 1 ॼणे जी रिपोर्ट पॉजिटिव आई हुई। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।